जी सिंध जो बेहतरीन सियाहती मरकज़ है गोरख हिल स्टेशन। इतने असां बीठा आहियूं। इतने 2-3 ॾींहंनि खां मेलो लॻल है। उते मुख़्तलिफ़ इतने सयाह आया आहिनि जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आया आहिनि, कराची का, हैदराबाद का, मुल्क के कुंड कुर्च खां इतने आयल आहिनि। मुख़्तलिफ़ माण्हुनि खां असां हितां पुछंदासीं तो उन्होंने इतने सियाहती मरकज़ में छा एंजॉय कयो। मैं कराची से आई हूँ और बहुत अच्छा इवेंट था, बहुत मज़ा आया, बहुत इन्जॉय किया। बट सर्दी का टेम्परेचर बहुत ज़्यादा था, इस वजह से काफ़ी प्रॉब्लम भी हुई, लेकिन बहुत इन्जॉय किया, बहुत मज़ा आया। इवेंट भी बहुत अच्छा था, फायरवर्क्स भी बहुत अच्छा था। और सेकंड ये है कि वहाँ पर जो हो रहा था वो भी बड़ा मज़ा आया, मतलब बहुत इन्जॉय किया माशाल्लाह, बहुत अच्छा था। और नेक्स्ट टाइम भी ऐसे होने चाहिए इवेंट्स, बट मैं ये कहूँगी कि ये जून जुलाई में होना चाहिए क्योंकि बहुत सर्दी थी। जी थैंक यू। इन वक्त बो एक सयाह इतने मौजूद है जो तव्हां दादू खां इतने आया हो। गोरख हिल स्टेशन ते ही जो 3 ॾींहंनि खां मेलो लगल है, उन्हें किएं तव्हां एंजॉय कयो पिया ऐं कहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि, कहिड़ियूं ख़ामियूं आहिनि, इहो थोरो असांखे ॿुधाईंदो। पहिरीं ॻाल्हि हिते थधि जो टेम्परेचर ॾाढो घणो आहे ऐं माशाल्लाह तमामु घणो एंजॉय कयोसीं। ऐं फायर वर्क्स जेको हिते थियो ॾाढो ज़बरदस्त थियो। प्रोग्राम भी जेको हिते हलियो म्यूज़िकल प्रोग्राम उहो भी ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं माशाल्लाह असां ॾाढो एंजॉय कयोसीं। जे लाइ आया हो तव्हां छा हिते महसूसु कयो ऐं हिते कहिड़ियूं कमियूं आहिनि ऐं अञा छा सुधारो अचणु खपे? ऐं जेसि ताईं हिन में गवर्नमेंट इन्वॉल्व न थींदी, हे रफ़ीक साहब जी कोशिशि सां ऐं जुमन जमाली कोशिशि सां प्राइवेट तरीक़े सां इवेंट मल्हायो वियो। ज़बरदस्त इवेंट हो। हेतिरी रश थी, तव्हां ॾिसो था अंदाज़े त हज़ारे माण्हू हिते गतिया आहिनि। ऐं हेॾे सीअ में जेकॾहिं हीअ जॻह पंजाब में हुजे हा त अलाए छा थी वञे हा, पर इतफ़ाक़ आहे असांजी बदकिस्मती आहे या असांजे हुक्मराननि जी उहो आहे जो हीअं त हिन ते तवजो न ॾिनो वियो आहे। ऐं हींअर मां मर्कज़ी गवर्नमेंट जे लाइ उमेदु करे सघूं था त उहे ई पैसा ॾेई सघनि था जेको हिन गवर्नमेंट खे हिन प्रोजेक्ट खे मथे खणनि। जी असां हिन वक्त गोरख हिल स्टेशन ते मौजूद आहियूं। हिन वक्त असां सां गॾु आहिनि गोरख हिल स्टेशन जा चेयरमैन आहिनि रफ़ीक अहमद जमाली साहब, जो MNA भी आहिनि दादू ऐं जोही तक ते, ऐं पीपुल्स पार्टी जा ज़िले जा सदर भी आहिनि। असां जेको हिते मेले जो 3 ॾींहंनि खां हिते जशन हले पियो ऐं मुख़्तलिफ़ हिते प्रोग्राम भी थिया विया। उन सिलसिले में असां खां पुछंदासीं त उन जेके इहे कोशिशूं कयूं आहिनि उन ते हिते माण्हुनि सां बि असां मुलाक़ात कई आहे, उहे ॿुधाइनि था त उन्हनि मामले खे साराहियो बि आहे ऐं वॾी उमेद भी रखी अथनि त अञा बि हिन खे अञा वधीक अॻिते सुधारींदा। असां रफ़ीक जमाली सां ॻाल्हायूं था। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इन में असां जी कामयाबी आहे जो एतिरे तादाद में हिन गोरख ते माण्हू आया आहिनि ऐं फैमिलीज़ सां गॾु आया आहिनि। ऐं न सिर्फ़ु हिकिड़े मख़सूस इलाइक़े मां पर पूरे मुल्क मां जेको आहे सो फैमिलीज़ सां गॾु हिते आया आहिनि, जेके 2 ॾींहंनि खां हिते हुनजी रिहाइश हुई। ऐं जेके हिते फैसिलिटीज़ आहिनि हींअर ताईं असां कुझु करे सघिया आहियूं उहे आहिनि ऐं इंशाल्लाह असांजो प्लान आहे त अॻिते जे लाइ असां वधीक माण्हुनि खे फैसिलिटीज़ हिते मुहैया कयूं, जीअं रिहाइश जूं आहिनि या पाणी जो मसइलो आहे या रोड जो आहे। रोड ठहे पियो थो 35 किलोमीटर ताईं ऐं हींअर उन खे बाक़ी जेको रहियल आहे जीअं खावल लक तमामु ॾुखियो हूंदो अॻे, उन खे एतिरो असां वाइड कयो आहे जो 2 डबल गाॾियूं जेके आहिनि हिकिड़ी टाइम ते टर्न मां गुज़री थियूं वञनि ऐं उन्हनि खे सीमेंटेड बैरियर्स ऐं स्टील जा बैरियर्स ॼाराया आहिनि जेके लाइयूं आहिनि उन्हनि में। त इहो इन थोरे टाइम में असां कयो आहे ऐं इंशाअल्लाह ताला हिन खे असांजो मक़सदु इहो आहे त असां हिन खे एतिरो डेवलप कयूं हिन पंहिंजे पीपुल्स पार्टी जे टेन्योर में, जीअं ॿियूं के हिल स्टेशन आहिनि उन्हनि जे मुक़ाबले में ही बि ओड़े ई लेवल जी हुजे। जी हिन वक्त असां हिकु ग्रुप आयल आहे हिते गोरख हिल स्टेशन ते प्रोग्राम मल्हाइण लाइ। उन सां असां ॻाल्हाईंदासीं ऐं उहो जेके जशन मल्हाइनि पिया उन्हनि सां असां ॻाल्हाईंदासीं त उहे छा फील कयो आहे ऐं गोरख जो कीअं मज़ो हासिलु कयो आहे। लाहौर से कैसे एंजॉय किया आपने? मज़ा कर रहे हैं, जैम कर रहे हैं, बहुत मज़ा आया हमें गोरख हिल पे और यहाँ की ऑडियंस का भी जिन्होंने हमारा भरपूर साथ दिया। और इंशाल्लाह ताला इनके लिए हम प्रोजेक्ट दिल से अच्छे सॉन्ग्स बनाते रहेंगे और पूरे पाकिस्तान और पाकिस्तान से बाहर काम करते रहेंगे। थैंक यू वेरी मच। जी ये टीम लाहौर में पतल है जेका तव्हां ॾिठो ऐं पंहिंजो एंजॉय कनि पिया। अहिड़ा मुख़्तलिफ़ केतिरा ई ग्रुप हिते पतल आहिनि हिन प्रोग्राम में। जी हिन वक़्तु असां हिते जेको गोरख रंग जे हवाले सां जेको इहो मेलो लॻल आहे उन जा ऑर्गेनाइज़र बीठल आहिनि ऐं हिते जेको सो हिते दोस्त जेके घुमण आया आहिनि उन्हनि खां असां पुछंदासीं त उन्हनि कीअं फील कयो ऐं हीअ जेका तफ़रीह आहे उनजो हिननि कीअं मज़ो माणियो।
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम माशाल्लाह तमामु ज़बरदस्त हीउ जेको गोरख रंग जे नाले सां इहो फेस्टिवल कयो वियो तमामु ज़बरदस्त लॻो ऐं ॾाढो माण्हुनि इंजॉय कयो इंशाल्लाह ताला हीउ 2-2.5 साल में हेॾो डेवलप थी वियो आहे ऐं इंशाल्लाह ताला हाणे बि जेको असां अथॉरिटी खे अपील कंदासीं त हाणे जेकी हीउ गोरख रंग जे नाले सां फेस्टिवल लॻे उहो अथॉरिटी कराए त जीअं माण्हुनि खे अञा वधीक सहूलियत मिले ऐं हिते जेको माण्हू इंजॉय कंदा हिते मरी जे हिसाब सां उते हिनमहिल ॾिसो त जेके माण्हू हीट रूम में वेठो आहे ॿाहिरि नथो निकिरे हितां जी जेका वेदर आहे सभ खां बहितर हितां जी वेदर आहे जेको माण्हू इंजॉय कंदा हिते सो इंशाल्लाह ताला हीअ असांजे सिंध जी जेका क़ौमरी आहे ऐं सभिनी दोस्तनि खे या चवंदासीं त तव्हां सभई अचो हिते सभु गॾिजी सॼी पंहिंजे हिन सिंध जी क़ौमरी खे अञा वधीक ख़ूबसूरत बणायूं असां ॻाल्हाईंदासीं जेको गोरख रंग मेलो मचाईंदड़ दोस्त आहे जुमन जमाली ऐं जुमन जमाली साहिब जो जेको इहे सॼो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करण वारनि में इहो शामिलु आहे ऐं हिन खां पुछंदासीं त घणा हिते माण्हू हिकिड़ी राति में घणा माण्हू आया आहिनि जेको हीउ मेलो हलियो आहे हिन 3 ॾींहंनि जो हिन खां पूरी डेटा वठंदासीं राति असां वटि गोरख रंग जे नाले सां हिकु ज़बरदस्त फेस्टिवल फैमिली फेस्टिवल हुयो जंहिंमें 1500 प्लस कराची खां माण्हुनि जॉइन कयो आहे असांखे ऐं कराची खां अलावा अंदरूनी सिंध थी वई ऐं पंजाब मां लाहौर मां बि असांजी राति गाॾी पहुती ऐं तव्हांजे साम्हूं आहे सभिनी जो सेटअप असांजो कैंपिंग जो सेटअप हो कैंपिंग बॉनफायर ऐं म्यूज़िकल कंसर्ट जो उनजो बि इंतज़ाम कयो वियो हो ऐं इन खां अलावा फूड जा स्टॉल हुया ऐं शॉपिंग जा स्टॉल्स उहे बि सर असां वटि जेके हुया ऐं काफ़ी फैमिलियुनि इंजॉय कयो ऐं फैमिलियुनि इहो हिकिड़ो चयो त इहो मेलो हर साल थियणु खपे ऐं असां हर साल इन मेले में ईंदासूं जी गोरख हिल स्टेशन ते हिन वक़्तु वॾे पैमाने ते हिते माण्हू पहुतल आहिनि जेके 3 ॾींहंनि जो हिते जशन हली रहियो आहे जेको हिते साल जे इख़्तिताम बि हिते मल्हायो वेंदो ऐं जेको साल जो जेको पहिरियों ॾींहुं हूंदो नए साल जो पहिरियों ॾींहुं हूंदो उहो उते बि हिते जेको सो हिते सयाह लथल आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आहिनि को हींअर कुझु दोस्तनि सां ॻाल्हायो जेके के लाहौर खां आया के कराची खां आया के मुख़्तलिफ़ सॼे मुल्क मां हज़ारनि जी तइदाद में हिते माण्हू पहुतल आहिनि हिते इंजॉय कनि पिया कैमरामैन शहज़ाद चांडियो सां गॾु वली चांडियो सिंध TV न्यूज़ दादू।